अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। आशा दिल हाणे रस बालाज खान मथां हमलो करे रस बालाज खान के मारे छॾींदो। आशा निवास हाणे इंठार के गोरे हथ करे वठंदो। रस बालाज खान हाणे लार के जेल में मारे छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञे बैलेंस न करंदो काफ़ी असांजो सलाह थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट न करें हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त दिल जेको आहे सारंग के साफ़ चई छॾियो त मां हर हाल में राबेल जो प्लान कंदुसि इन रस बालाजी खान खे मारे उन खां सभु हिसाब किताब पूरा कंदुसि। फिलहाल हाणे मां इन ॻाल्हि में देर न कंदुसि। तमामु जल्द इन रस बालाजी खान खे मारे पंहिंजे दिल जो ठार थधो कंदुसि ऐं भेण राबेल जो बि प्लान कंदुसि। सारंग चवंदो त हा शेर दिल इन जो ई इंतज़ार आहे त असां कॾहिं रस बालाजी खान मथां हमलो कंदासीं ऐं उनखे कॾहिं मारींदासीं। शेर दिल चवंदो त तमामु जल्द रस बालाजी खान मथां हमलो करे ऐं उनखे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए सभु हिसाब किताब पूरा कंदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शाहनवाज खे जेको आहे उनखे ख़बर पइजी वेंदी त रस बालाजी खान जेको आहे उनजे पुट ऐं उनजे घरवारी खे मारे छॾियो आहे। पोइ उनजा होश ख़ता थी वेंदा ऐं पोइ हू आख़िरकार मजबूर थी करे मिंठार खे ॻोल्हींदो रहंदो। मिंठार उन ज़रूर ख़ाली फिलहाल कॾहिं बि न चवंदो ऐं पोइ हू रस बालाजी खान खे मारण जी कोशिशि कंदो ऐं रस बालाजी खान खे मारण जी प्लानिंग ठाहींदो। पोइ हू बि जेको आहे शेर दिल वारनि सां गॾु थी वेंदो ऐं पोइ शेर दिल वारनि जो साथ ॾेई करे इन रस बालाजी खान जो कमु तमामु करे छॾींदा। तमामु जल्द इहो सीन तव्हांखे ॾिसण वटा मिलंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस बालाजी खान जेको आहे सूबेदार खे साफ़ चई छॾींदो त शेर दिल जेको आहे मूंखां राबेल आज़ाद करे वियो आहे। तव्हांखां जेतिरो जल्द थी सघे तव्हां इन शेर दिल खे ताक़ब कयो ऐं शेर दिल खे क़ैद कयो। अगरि जेकर तव्हां शेर दिल खे क़ैद नथा कयो त पोइ इन मल्हार खे मारे छॾियो। जीअं जेको आहे मुंहुं मां जिंद छुटी पवे त मां राबेल सां ज़बरदस्ती सां शादी करे सघां, मतिलबु त राबेल खे पंहिंजो बणाए सघां। सूबेदार चवंदो त हा रस बालाजी खान बसि तूं परेशान न थी। तमामु जल्द जेको आहे दिल जे पोयां लॻंदासीं। अगरि जेकर शेर दिल असांजे रुख न चढ़ियो त पोइ असां इन मल्हार खे बि मारे छॾींदासीं ऐं पोइ उनजो कमु तमामु करे छॾींदासीं। रस बालाजी खान चवंदो त हा सूबेदार ईअं ई कयो जीअं मुंहुं मां बि इहो बार हल्को थिए। दोस्तों उम्मीद त कहाणी ईंदी तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।